गौसपुर में बदमनी ते मुंजो न अची सघियो। अगवा फुरूं धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। दुरानी महर थाणे जे SHO खे हथियारबंदनि अगवा करे कच्चे जे इलाइक़े दुरानी महर में बांदी बणाए छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़हूर ओगाही मूजिबि ज़रियनि मां मालूम थियो आहे त SHO मुमताज़ अली सुमरो गुज़िरियल राति हिकु मुबैना ॾोहारी वटि दावत खाइण लाइ वियल हो, जंहिंखे ॾोहारनि हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल करे बांदी बणाए छॾियो। SHO जे अगवा जो इतला ज़िले कश्मीर जे ऑफिसरनि खे पिण ॾिनो वियो। वाज़े रहे त SSP अमजद शेख जे वञण खां पोइ कश्मीर ज़िलो हिकु भेरो ॿीहर धाड़ियलनि जे चंबे में अची वियो आहे। मुग़विन जो अंग वधी 12 थी वियो, पर कश्मीर पुलिस मुग़विन लाइ को बि ॿूटो न ॿारियो आहे, जंहिं सबबि ॾोहारी गैंग जी रिट मज़बूत नज़र अचे पई। SSP कश्मीर ज़ुबैर नज़ीर शेख मुग़विन जी बाज़ियाबी लाइ को ऑपरेशन न करे सघियो आहे, जंहिं सबबि मुग़विन जे घर में रोजड़ाड़ो मतल आहे।